औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जेको वॾो महिरबान निहायत रहम वारो आहे। दुरूद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जंहिंखे अल्लाह पाक पूरी इंसान ज़ात लाइ मोलम बणाए मोकिलियो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मुंहिंजे चैनल में तव्हां सभिनी खे भलीकार। दोस्तो, अॼु आउं तव्हां IBA जो पेपर खणी आयो आहियां। SPU सिंध पुलिस पेपर, ठीकु आहे, जेको 17 सितंबर 2023 ते थियो। इन जो सिंधी जो पोर्शन मूं सॉल्व कयो आहे। अव्हां लाइ सिंधी पोर्शन में सिंधी ग्रामर जा MCQs आहिनि। ही पोर्शन न सिर्फ़ उन्हनि दोस्तनि लाइ जेके सिंध पुलिस में अप्लाई करे रहिया आहिनि, न सिर्फ़ उन्हनि लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो, बल्कि पाकिस्तान में जेके बि टेस्टिंग इदारा आहिनि ऐं उहे सिंधी जो सिलेबस, जेकॾहिं उन्हनि जे सिलेबस में सिंधी जो सब्जेक्ट आहे त उहे दोस्त बि हिन वीडियो खे ॾिसनि। इनशाअल्लाह उन्हनि लाइ बि ही वीडियो फ़ाइदेमंद साबित थींदी। स्पेशली जेके हाणे टेस्टूं थींदियूं SST जूं हवाले सां, त SST जे हवाले सां बि ही वीडियो तमामु इम्पोर्टेंट आहे। त उन्हनि दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे जेके SST जेके तयारी करे रहिया आहिनि त उहे बि ही वीडियो ॾिसनि। इनशाअल्लाह उन्हनि खे बि तमामु घणो फ़ाइदो थींदो। त हलूं था असांजी अॼु जी वीडियो जी तरफ़। सिंधी पोर्शन आहे, MCQs आहिनि सिंधी ग्रामर जा IBA जे हवाले सां। त वीडियो खे अंत ताईं ॾिसियो। ऐं उहे दोस्त जेके नवां आहिनि मुंहिंजे चैनल ते, मुंहिंजे चैनल खे ॾिसी रहिया आहिनि पर अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं वीडियो ॾिसी फीडबैक ज़रूरु ॾिजो पंहिंजो। ओके, हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तो, सिंधी पोर्शन जो नंबर पहिरियों सुवालु आहे, हिन कमरे मां केरु त कुर्सी खणी वियो। हिन जुमिले में लफ़्ज़ केरु ग्रामर में छा आहे। ऑप्शन आहिनि हिन जा, ऑप्शन पूरा पढ़ंदसि। A ज़मीर गाइब, B ज़मीर मुतसिल, C ज़मीर मुबहम, D ज़मीर मुतकलिम। हाँ दोस्तो, हिन ते मुंहिंजी ऑलरेडी वीडियो ठहियलु आहे, तफ़सील में ठहियलु आहे ज़मीरनि ते। जेकॾहिं कंहिं ॾिठी आहे त वेल एंड गुड, जेकॾहिं न ॾिठी आहे त यूट्यूब ते सर्च करे सघंदा। पर वरी बि जेको आहे आउं हिन में थोरो डिस्कवरी जेको आहे थोरो आउं तव्हांखे सम्झाईंदुसि त ज़मीर गाइब छा खे चइबो आहे, ज़मीर मुतसिल छा खे चइबो आहे, ज़मीर मुतकलिम छा खे चइबो आहे, ज़मीर मुबहम छा खे चइबो आहे, त जीअं तव्हांजो जेको कॉन्सेप्ट आहे उहो क्लियर थी वञे। ठीकु आहे न। त हिन में आउं थोरो डिस्कवरी थोरो सम्झाईंदुसि त ज़मीर गाइब, ज़मीर मुतसिल, ज़मीर मुबहम, ज़मीर मुतकलम जी डेफिनेशन सम्झायां थो तव्हांखे त इहो चइबो छा खे आहे। उन खां पोइ पाण हिन जो करेक्ट ऑप्शन ॻोल्हींदासीं। अच्छा, हिते मूं लिखियो आहे डेफिनेशन ज़मीर मुतसिल, अहिड़ा ज़मीर जेके ॿियनि लफ़्ज़नि या फ़ेलनि सां गॾिजी कमु अचनि त उन्हनि खे ज़मीर मुतसिल चइबो आहे। हाणे उहे कहिड़ा आहिनि? मिसाल चयमि, कयमि, खाधमि, बांस, पिणस, पिणे, बाणे वग़ैरह, त उनखे ज़मीर मुतसिल चइबो आहे। हाणे असां वटि ऑप्शन ज़मीर मुतसिल बि आहे, पर हिते असां खां पुछे थो त केरु जुमिले में लफ़्ज़ छा आहे, त इहो ज़मीर मुतसिल त माना कोन थींदो। त इनखे पाण हणूं था ग़लति जो निशान। छो ज़मीर मुतसिल में जेके ज़मीर ॿियनि लफ़्ज़नि सां या फ़ेलनि सां गॾिजनि, जीअं चयमि, खाधमि, बांस, पिणस, अहिड़ा जुमिला, अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु थियल हुजनि त इहो ज़मीर मुतसिल त कोन्हे। उनखां पोइ आहे ज़मीर मुतकलिम। अच्छा दोस्तो, ज़मीर मुतकलम जी माना आहे ॻाल्हाईंदड़, यानी अहिड़ा ज़मीर जेके ॻाल्हाईंदड़ सिर्फ़ु पंहिंजे लाइ इस्तेमालु कनि, जीअं फॉर एग्ज़ाम्पल आऊं, मां, असां, असीं वग़ैरह। छा? आऊं, मां, असां, असीं वग़ैरह। त उन खां पोइ आहे ज़मीर गाइब, यानी अहिड़ा ज़मीर जंहिं माण्हू बाबति ॻाल्हायो वञे पर उहो गाइब हुजे, सो गाइब हुजे, उते मौजूदु न हुजे, उन हंधि मौजूदु न हुजे, त उनखे असीं ज़मीर गाइब चवंदासीं। मिसाल हू, हुन, हुननि, उहे वग़ैरह। त ज़मीर गाइब बि कोन्हे असांजो ऑप्शन। छो ज़मीर गाइब जा मिसाल आहिनि हू, उहे, उन्हनि वग़ैरह, त ज़मीर गाइब कोन्हे, ज़मीर मुतकलिम बि कोन्हे। बाक़ी हिकिड़ो असांजो रहियो ज़मीर मुबहम, त हीअ असांजो जेको सही जवाबु आहे इहो आहे ज़मीर मुबहम। हाणे ज़मीर मुबहम चइबो छा खे आहे, इहो सिखूं था ज़मीर मुबहम चइबो छा खे आहे। त
अच्छा, ज़मीर मुबहम लफ़्ज़ जी माना आहे ॻुझो, लिकियल या राज़, जेको लिकियल हुजे। छो जो हिन में जेको सवाल असांखां पुछा करे पियो, हिन कमरे मां केरु त कुर्सी खणी वियो, माना केरु माना हिते लिकियल आहे, असांखे ख़बर कोन्हे इहो केरु आहे, हमरा लिकियल आहे। त हिन जो सही जवाबु ज़मीर मुबहम हूंदो। त छो जो ज़मीर मुबहम माना जेको लिकियल हुजे, ॻुझियल राज़ हुजे, उनखे असीं ज़मीर मुबहम चइबो आहे। अहिड़ा ज़मीर जेके ॻुझनि या लिकियल इस्मनि लाइ कमु अचनि, ॻुझियल या लिकियल इस्मनि लाइ कमु अचनि, मिसाल को, के, कंहिं, का, कुझु वग़ैरह, त उन्हनि खे असां ज़मीर मुबहम चवंदासीं। त हिन जो असांजो जेको सही जवाबु थींदो उहो थींदो ज़मीर मुबहम। केरु ग्रामर में ज़मीर मुबहम आहे। क्लियर, सम्झ में आयो? अॻिते हलूं था हाणे पाण। अच्छा, उन खां पोइ सवालु आहे ॿियो, संदसि दिमाग़ ॼण त को कंप्यूटर हुजे, हिसाब हल करण में 1 मिंट बि नथो लॻाए। हीउ जुमिलो ॿोली ऐं ग्रामर मूजिबि छा आहे? हाणे हिते जुमिलो ॾिनल आहे त संदसि दिमाग़ ॼण त को कंप्यूटर हुजे, हिसाब हल करण में 1 मिंट बि नथो लॻाए। त इहो छा आहे? ऑप्शन आहिनि हिन जा, ए पहाको, बी तशबीह, सी इस्तारो, डी इश्तिक़ाक़। हाणे हिननि ते बि मुंहिंजी जेको आहे वीडियो ठहियलु आहे यूट्यूब ते, तमामु बहितरीनु नमूने सां। अगरि कंहिं ॾिठी आहे त वेल एंड गुड, जेकॾहिं न ॾिठी आहे त उहो यूट्यूब ते सर्च करे ॾिसी सघे थो। हिते आउं हिननि जो थोरो थोरो अहवाल ॿुधाईंदुसि, थोरा मिसाल सम्झाईंदुसि, त जीअं तव्हांखे सुवालु बिल्कुलु आसानी सां सम्झ में अची वञे। तंहिं करे आउं हिननि जा जेके आहिनि नंढियूं नंढियूं डेफिनेशनूं तव्हां सां हिते शेयर कंदुसि। जेकॾहिं डिस्क्रिप्टिवली तव्हांखे इहो ॾिसणो आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल ते इहा वीडियो पई आहे, तव्हां ॾिसी सघो था। त हाणे हिन जो पाण नंढियूं डेफिनेशनूं ॾिसंदासीं। अच्छा, पहिरियों आहे तशबीह। कंहिं सुठी शइ सां भेट करण खे तशबीह चइबो आहे। जॾहिं असां कंहिं सुठी शइ सां कंहिंखे भेट कयूं त उनखे तशबीह चइबो आहे। मिसाल, कादिर शींहुं जहिड़ो बहादुर आहे। उन खां पोइ आहे इस्तारो। इस्तारो जी माना आहे उधारो वठणु। अच्छा, त दोस्तो, इस्तारो जी माना आहे उधारो वठणु। हिते वठणु थोरो अंदरि हलियो वियो आहे। कंहिं सुहिणी शइ जहिड़ो लॻण खे इस्तारो चइबो आहे। मिसाल, कादिर शींहुं आहे। इस्तारो ऐं तशबीह में सिर्फ़ु इहो भेट आहे त तशबीह असां कंहिं सुठी शइ सां तशबीह कंदा आहियूं ऐं हिन में हर्फ़ तशबीह इस्तेमालु थींदो आहे। हर्फ़ तशबीह कहिड़ो आहे? हीउ जहिड़ो जेको आहे इहो हर्फ़ तशबीह आहे। कादिर शींहुं जहिड़ो बहादुर आहे, इहा आहे तशबीह। इस्तारो माना जॾहिं कंहिं सुठी शइ जहिड़ो लॻण खे इस्तारो चवंदा आहियूं, माना का सुठी शइ जहिड़ी लॻण जी। कादिर शींहुं आहे। हाणे हिन में फ़र्क़ु इहो आहे त हिते हर्फ़ तशबीह इस्तेमालु थियो आहे। शींहुं जहिड़ो बहादुर आहे, हिते रुॻो लिखियो आहे कादिर शींहुं आहे। त हिननि में ॿिन्ही में फ़र्क़ु इहो आहे। उन खां पोइ आहे अच्छा, उन खां पोइ आहे इश्तिक़ाक़। इश्तिक़ाक़ जी माना आहे कंहिं लफ़्ज़ जो बुण बुनियाद या जण जांचणु। माना कंहिं लफ़्ज़ जो बुण बुनियाद जांचण लाइ उनखे चीरे उन जे तह ताईं पहुचणु, माना उन लफ़्ज़ खे चीरे टोड़बो। ठीकु आहे न? त उनखे इश्तिक़ाक़ चइबो आहे। मिसाल, हमदर्द। हाणे ॾिसो, हमदर्द खे असां टोड़ियो, हम अलॻि कयो आहे, दर्द अलॻि कयो आहे। हम जी माना आहे साॻियो, दर्द जी माना आहे तकलीफ़। त अहिड़े तरीक़े सां हिन जी माना थींदी साॻियो दर्द रखण वारो। हमदर्द जी माना थींदी साॻियो दर्द रखण वारो। ही हो इश्तिक़ाक़। हाणे असांखे हिन में असांजो जवाबु चूंडणो आहे। जवाबु, हाणे संदसि दिमाग़ ॼण त को कंप्यूटर हुजे, हिसाब हल करण में 1 मिंट बि नथो लॻे। हाणे जेकॾहिं हिते हुजे आहे, हाणे पहाको त पाण हिते जेको आहे पहाके जी डिस्क्रिप्शन कोन कई आहे, त इश्तिक़ाक़ त ही कोन्हे। ठीकु आहे। उन खां पोइ पहाको उनखे चइबो आहे, पहाके जी डेफिनेशन पढ़ूं था। अच्छा दोस्तो, पहाको माना उहो जुमिलो जंहिं में वहिंवारी ज़िंदगी जे आज़मूदनि मां हासिल कयल ॼाण भरियो पियो हुजे, जेको घणो करे अखरी माना बदिरां ॿोली जे रवाज मूजिबि ॿी माना में इस्तेमालु थींदो हुजे।
ठीकु आहे न। हाणे माना उहो जुमिलो जेको असांजी जेको आहे आम ज़िंदगी रवाजी ज़िंदगी में शामिलु हुजे, पर उन जी माना जेका जुमिले जे हिसाब सां उहा अलॻि हुजे। माना लिखियलु हिकिड़ो हुजे पर उन जी माना जेका हुजे उहा चेंज हुजे। जी मिसाल तौरु 2 त 12। हाणे हिते ॾिसो 2 त 12 माना 2 12 कॾहिं कोन थींदा। इन जो मक़सदु आहे त माना ॿधी में ताक़त आहे, हिन जी माना चेंज आहे। लिखियलु ॿी शइ आहे पर हिन जी माना चेंज आहे। रवाज मूजिबि ॿी माना में इस्तेमालु थी थो हुजे त उनखे असां पहाको चवंदा आहियूं। हाणे अचूं था असांजे सवाल जे तरफ़ त संदसि दिमाग़ ॼण त को कंप्यूटर हुजे। ठीकु आहे न। हिसाब हल करण में 1 मिंट बि नथो लॻे। माना दिमाग़ जी तशबीह हिन जेको आहे कंहिंसां ॾिनी आहे, कंप्यूटर सां ॾिनी आहे। हाणे हिन खे असां जेको आहे इस्तारो नथा चई सघूं। इस्तारो माना उधारो वठणु या जेको आहे उन शइ सां जेको आहे भेट करणु। जी मिसाल तौरु कादिर शींहं हिते बि संदसि दिमाग़ कंप्यूटर आहे त पोइ असीं हिनखे इस्तारो चई सघूं था। त हिते जेको आहे संदसि दिमाग़ ॼण त को कंप्यूटर हुजे त इहो बि कोन थो थी सघे। त पहाको माना जंहिंजी माना लिखियलु हिकिड़ी शइ हुजे पर उन जी माना जेका आहे ॿी निकिरे। ठीकु आहे न। इन जो मक़सदु माना हिन जो दिमाग़ जेको आहे इलाही तेज़ आहे, हिसाब करण में जेको आहे सवलो आहे। त हिन खे असां जेकॾहिं असां ॼण लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं त हीअ तशबीह थी सघे थो, पर हिते मुंहिंजे हिसाब में त हिन जो जवाबु जेको आहे पहाको हुजणु खपे। ठीकु आहे। छा हुजणु खपे? पहाको हुजणु खपे। तशबीह बि कोन्हे, छो जो त मुंहिंजे हिसाब में इहो पहाको हुजणु खपे। जेकॾहिं तव्हांखे हिन में को सही आंसर अचे थो त तव्हां जेको आहे मूंखे कमेंट्स करे सघो था। उन खां पोइ आहे हेठियनि मां अहिड़ो लफ़्ज़ चूंडियो जंहिंमें का बि ग़लती न हुजे। का बि ग़लती न हुजे। हाणे असांखे अहिड़ो लफ़्ज़ चूंडणो आहे जंहिंमें का बि ग़लती न हुजे। ऑप्शन आहिनि ए अंधोकारियूं, बी कैंचूं, सी किताबूं, डी ॾाढ़ियूं। ठीकु आहे न। त हाणे हिन में जेको मुंहिंजे हिसाब में जेको सही लफ़्ज़ हुजणु खपे उहो हुजे डी ॾाढ़ियूं। जेकॾहिं तव्हांजे हिसाब में ॿियो को लफ़्ज़ सही आहे त उहो कमेंट्स में मूंखे राय ज़रूरु ॾिजो। उन खां पोइ आहे क्वेश्चन नंबर 4 हेठियनि मां मुज़क्कर चूंडियो। ऑप्शन आहिनि ए दिलि, बी मौत, सी दीद, डी मौसम। त हिन जो सही जवाबु थींदो मौत। मुज़क्कर मोनस ते बि आउं सोचां पियो हिकिड़ी वीडियो ठाहियां सिंधी ग्रामर जी मुज़क्कर मोनस या कुझु रूल तव्हांखे सम्झायां। इनशाला जल्दी वीडियो ठाहींदसि। उन खां पोइ अॻिते हलूं था। अच्छा दोस्तो, उन खां पोइ क्वेश्चन नंबर 5 आहे ॿिनि इस्मनि या ज़मीरनि या कंहिं इस्म या ज़मीर जो पाण में लाॻापो ज़ाहिर कंदड़ लफ़्ज़ खे छा चइबो आहे। ठीकु आहे। जॾहिं ॿिनि इस्मनि या ज़मीरनि जो लाॻापो हुजे या जेको आहे त उनखे असीं छा चवंदा आहियूं। हिते ऑप्शन आहिनि ए हर्फ़ जर, बी हर्फ़ जुमिलो, सी हर्फ़ इज़ाफ़त, डी हर्फ़ निदा। त हर्फ़ निदा जो जेका माना हूंदी आहे, हर्फ़ निदा जी जेका डेफिनेशन हूंदी आहे, हर्फ़ निदा माना सॾु करणु। छा? सॾु करणु। मिसाल तौरु वाह अरमान हुजे, ॾुख हुजे, सॾु हुजे त उनखे असां हर्फ़ निदा चवंदा आहियूं। उन खां पोइ हर्फ़ जुमिलो उनखे चइबो आहे जंहिंमें 2 जुमिला पाण में ॻंढिजनि। छा? ॻंढिजनि। त उनखे हर्फ़ जुमिलो चइबो आहे। त हर्फ़ जुमिलो ऐं हर्फ़ निदा कोन्हे त हिन जो सही जवाबु जेको थींदो उहो थींदो हर्फ़ जर। अच्छा, उन खां पोइ क्वेश्चन नंबर 6 आहे ॿोली में फ़िक्रो छाखे चइबो आहे। अच्छा, फ़िक्रो जी माना हूंदी आहे पूरी माना ज़ाहिर कंदड़ ऐं अणमुकमल जुमिलो। जेको माना पूरी ज़ाहिर करे पर अणमुकमल जुमिलो हुजे। अणमुकमल जुमिलो हुजे त उनखे असां फ़िक्रो चवंदा आहियूं। मिसाल तौरु किताब मेज़ ते, किताब मेज़ ते। हाँ, हीउ जुमिलो त अणमुकमल आहे पर माना ही पूरी पियो ॾेखारे त हिनखे असां फ़िक्रो चवंदासीं। ठीकु आहे। उन खां पोइ आहे अच्छा हीउ जेको सवाल जेको 7 नंबर सवाल आहे इहो मूंखे पेपर थोरो धुंधलो हो त मूंखे सम्झ में न आयो। जेकॾहिं ग़लति हुजे त मूंखे ॿुधाइजो। अक जी माखी त नाहे जो लाइ वठंदे।
हिन जुमिले में हेठियुनि मां कहिड़ी शइ कतब आंदल आहे। माना अक जी माखी त न आहे जो लाइ वतंदे। ए इस्तलाह, बी इश्तिकाक, सी चवणी, डी पहाको। हाँ, इस्तलाह छा खे चइबो आहे? इस्तलाह जे बारे में पढ़ंदासीं असां। अच्छा दोस्तो, इस्तलाह जंहिंजी ज़ाहिरी माना हिकिड़ी हुजे, वरी सोच वीचार करण सां उनजो मक़सदु ॿियो हासिलु थिए त उनखे असां इस्तलाह चवंदा आहियूं। ऐं इस्तलाह जे आख़िर में हमेशह मुसदर यानी णे वण ईंदो आहे। ठीकु आहे जी। मिसाल तौरु अखियूं ॿरणु, अखि ॾेखारणु, इहो आहे इस्तलाह। उनखां पोइ आहे चवणी। चवणी छा खे चइबो आहे? सिधी सही माना रखंदड़ साॻी सूरत वारे लफ़्ज़ खे चवणी चइबो आहे। माना सिधी सही माना ॾेखारे, जीअं तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे। ठीकु आहे। उनखां पोइ आहे पहाको। पहाको उहो जुमिलो जंहिंमें वहिंवारी ज़िंदगी जे आज़मूदनि मां हासिलु कयल ॼाण भरियो पियो हुजे, जेको घणो करे अखर में माना बदिरां ॿोली जे रवाज मूजिबि ॿी माना में इस्तेमालु थींदो आहे। यानी जंहिंजी माना जेको आहे ज़ाहिर अखरी माना न निकिरे, पर उहा जेको आहे रवाज मूजिबि माना निकिरे। जीअं 2 त 12, हिन मां अखरी माना कोन थी निकिरे। 2 त 12, 2 कॾहिं 12 कोन थींदा। हिन मां मक़सदु इहो आहे त 2 त 12 जो मक़सदु इहो आहे त माना इतिहाद, ॿधी। ठीकु आहे। त हाणे उनखां पोइ इश्तिकाक। इश्तिकाक असां पढ़ियोसीं त उहो इल्मु जेको अखरनि खे चीरे फाड़े उन जो जेको आहे मक़सदु कढे। जीअं पाण हमदर्द जेको आहे पुठियां पढ़ी आया आहियूं। हमदर्द, हम माना साॻियो, दर्द माना तकलीफ़, साॻी तकलीफ़। त हाणे हिन में इहो इश्तिकाक त कोन्हे, इस्तलाह बि कोन्हे। छो जो इस्तलाह में माना अखियूं ॾेखारण, जंहिंमें अहिड़े वण अचे, मुसदर अचे। हाणे बाक़ी रहियो चवणी ऐं पहाको। अक जी माखी त न आहे जो लाइ वतंदे, हिन जुमिले में हेठियुनि मां कहिड़ी शइ कतब आंदल आहे। हाणे चवणी त उनखे चइबो आहे जंहिंमां सही सिधी माना निकिरे। हाणे हिन मां सही सिधी माना न पई निकिरे त इहो चवणी बि कोन थींदो। मुंहिंजे ख़्याल में त इहो पहाको हुजणु खपे। त मुंहिंजे हिसाब में इहो पहाको हुजणु खपे। जेकॾहिं तव्हांखे सही जवाबु ईंदो हुजे त मूंखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइयो। अच्छा, उनखां पोइ क्वेश्चन नंबर 8 आहे, ॿोली में लफ़्ज़नि जी जोड़ जुक, उनजे क़ाइदनि ऐं क़ानूननि खे छा चइबो आहे? जॾहिं लफ़्ज़नि जी जोड़ जक ऐं क़ाइदनि क़ानूननि खे छा चइबो आहे त इन जो सही जवाबु आहे डी, व्याकरण चइबो आहे। ॿोली में लफ़्ज़नि जी जोड़ जक, उनजे क़ाइदनि ऐं क़ानूननि खे छा चइबो आहे? व्याकरण चइबो आहे। अच्छा, उनखां पोइ आहे, असीं वतन जा मज़ूर हारी, खिज़ा कढूं पिया बहार बणिजी। शाइरी जी हिन सिटुनि में हेठियुनि मां कहिड़ी सनत इस्तेमालु थियल आहे? अच्छा, हीअ बि मूंखे थोरो सम्झ में न आयो आहे क्वेश्चन, पर पंहिंजे हिसाब सां आउं तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदुसि। जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अची वञे त, जेकॾहिं तव्हांखे करेक्ट हिन जो आंसर अचे त मूंसां ज़रूरु शेयर कजो। पर आउं तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि करियां थो। हिन जा ऑप्शन आहिनि: ए इस्तारो, बी तजनीस नाक़िस, सी तजनीस ताम, डी तशबीह। असीं वतन जा मज़ूर हारी, खिज़ा कढूं पिया बहार बणिजी। हाणे तशबीह असां पढ़ी आया आहियूं। तशबीह उनखे चइबो आहे जॾहिं असां कंहिं सुठी शइ जी भेट करियूं ॿी कंहिं शइ सां। जीअं असां पढ़ियोसीं त कादिर शीं जहिड़ो बहादुर आहे, त इन जो मक़सदु ही हिन में कंहिं बि क़िस्म जी भेट कोन पई थिए। असीं वतन जा मज़ूर हारी, खिज़ा कढूं पिया बहार बणिजी। त इहो मुंहिंजे ख़्याल में तशबीह त न हुजणु खपे, छो जो हिन में कंहिं बि क़िस्म जी भेट कोन पई थिए। त इहो तशबीह त कोन्हे। उनखां पोइ आहे इस्तारो। इस्तारो माना जॾहिं असां कंहिं शइ खे उन जहिड़ो लॻणु, माना उन जहिड़ी भेट करणु। जीअं कादिर शीं आहे त इहो इस्तारो बि कोन थींदो। तजनीस नाक़िस, तजनीस ताम छा खे चइबो आहे? तजनीस नाक़िस छा खे चइबो आहे? तजनीस ताम छा खे चइबो आहे? हिननि ते मुंहिंजी वीडियो यूट्यूब ते पई आहे सुठे नमूने सां सम्झाइल आहे। जेकॾहिं तव्हां ॾिठी आहे त वेल एंड गुड, जेकॾहिं न ॾिठी आहे त तव्हां उन मां ॾिसी सघो था। ठीकु आहे। त हिन में आउं थोरो सम्झायां थो तव्हांखे। अच्छा दोस्तो, तजनीस नाक़िस, नाक़िस माना अणपूरो कलाम,
यानी को कलाम हुजे जेको अणपूरो हुजे उनखे असां नाक़िस चवंदा आहियूं। अहिड़ा लफ़्ज़ जेके लिखण में हिकु जहिड़ा हुजनि पर एराबनि में तफ़ावत हुजे त उन्हनि खे तजनीस नाक़िस चइबो आहे। एराब माना जेके ज़ेरूं ज़बरूं पेशूं उन्हनि में तफ़ावत हुजे, लिखण में हिकु जहिड़ा हुजनि पर उन्हनि में तफ़ावत हुजे। जॾहिं एराब मुख़्तलिफ़ थी विया त माना उन्हनि लफ़्ज़नि जी माना बि चेंज थींदी। ठीकु आहे न। जॾहिं ज़ेरूं ज़बरुनि में चेंजिंग आहे, तफ़ावत आहे, त यानी उन्हनि लफ़्ज़नि जी बि माना बि अलॻि अलॻि हूंदी। लिखण में उहे साॻिया हूंदा पर उन्हनि जी माना अलॻि हूंदी। मिसाल पढ़ूं था, जतन कया जतन आया के ईंदा। हाणे ॾिसो हिते जतन जीम ज़बर ज ते ज़बर त नूं ज़बर न, माना टिनी ते ज़बर आहे। पर हिते जेको जतन आहे जीम ज़बर ज ते ज़बर त नून ज़ेर न, हिते नून जे हेठां ज़ेर आहे। त हाणे हिन जतन जी जेका माना थींदी माना कोशिशूं, पाण पतोड़नि, कोशिशि करणु। ऐं हिन जतन जी माना थींदी माना ओठारनि, माना जेका जत ज़ात हूंदी आहे न उहा ज़ात। ठीकु आहे, ठीकु आहे न। हीअ थी वियो तजनीस नाक़िस। उनखां पोइ आहे तजनीस ताम। ताम माना पूरो कलाम, ताम माना पूरो कलाम। कलाम में ॿ या ॿिनि खां वधीक लफ़्ज़ अहिड़ा अचनि जिन जो लिखणु पढ़णु हिकु जहिड़ो हुजे। छा हुजे? लिखणु ऐं पढ़णु हिकु जहिड़ो हुजे पर माना मुख़्तलिफ़ हुजे। माना उहे ॿई लफ़्ज़ जेके लिखण में बि साॻुणा हुजनि ऐं पढ़ण में माना उच्चारण में बि साॻुणा हुजनि पर उन्हनि जी माना जेका हुजे उहा चेंज हुजे, मुख़्तलिफ़ हुजे। त अहिड़नि खे असां तजनीस ताम चवंदा आहियूं। मिसाल हिन जो हीअ आहे, चूंब चतुन ऐं चियन खोली, बुलबुल कोयल ॿोली ॿोली, मोर नचनि ना मियारा कुदरत वारा। हाणे हिते ॾिसो ॿोली ॿोली, ही ॿई लफ़्ज़ लिखण में बि साॻिया आहिनि ऐं पढ़ण में बि साॻिया आहिनि पर हिननि जी माना अलॻि आहे। हिते ॿोली माना ज़बान, लैंग्वेज, हिते ॿोली माना चवणु, ॻाइणु। ठीकु आहे, यानी हिननि जी माना अलॻि आहे। इनखे चइबो आहे तजनीस ताम। त हाणे हिते हिन में मुंहिंजे ख़्याल में त हिन जो जेको सही जवाबु हुजणु खपे उहो हुजे तजनीस नाक़िस। छो जो हिते जेको आहे हीउ जेको बेत आहे इहो पूरो न आहे, मुकमल न आहे, अणपूरो कलाम आहे। त हिनखे असां तजनीस नाक़िस चवंदा आहियूं, तजनीस ताम कोन चइबो। मुंहिंजे हिसाब में त हिन जो जवाबु हीउ हुजणु खपे। जेकॾहिं तव्हांखे करेक्ट आंसर अचे थो त तव्हां जेको आहे मूंखे कमेंट्स में ॿुधाए सघो था। ओके, अचो त अॻिते हलूं पाण। अच्छा दोस्तो, उनखां पोइ आहे पस्ती छाखे थो चइजे। पस्ती ज़िद आहे जेको आहे बुलंदी जो, ऊचाई जो। ठीकु आहे न। तरक़ी जो ज़िद पस्ती आहे, तनज़ली आहे। यानी तरक़ी माना अॻिते वधणु, पस्ती माना पोइते हटणु। त हिन जो जेको सही जवाबु थींदो मुंहिंजे ख़्याल में पुठिते पइजी वञणु। ठीकु आहे न। उनखां पोइ आहे घर धणी चङो भलो घटि वधि, ही कहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ आहिनि? घर धणी चङो भलो घटि वधि, ही कहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ आहिनि? ए मुफ़रिद लफ़्ज़, बी मुरतब लफ़्ज़, सी मुरकब लफ़्ज़, डी ॻुतियल लफ़्ज़। अच्छा दोस्तो, हाणे हीअ थोरो सम्झूं था मुफ़रिद लफ़्ज़ छाखे चइबो आहे, मुरतब लफ़्ज़ छाखे चइबो आहे, मुरकब लफ़्ज़ छाखे चइबो आहे। नंढी डेफिनेशन सम्झायां थो तव्हांखे। अच्छा, मुरतब लफ़्ज़ यानी उहो लफ़्ज़ जंहिंसां हिकु या हिकु खां वधीक सूरतूं शामिल हुजनि। छा माना हिकिड़े ई लफ़्ज़ में सूरतूं जेके आहिनि उन लफ़्ज़ जूं वधीक शामिल हुजनि। मिसाल तौरु खट मिठड़ो। हाणे हिते जेके आहिनि सूरतूं जेके आहिनि ॿ शामिल आहिनि, हिकिड़ो खट ॿियो मिठड़ो। अहिड़े तरीक़े सां पर मतड़ियो, अहिड़े तरीक़े सां चंग मुड़सी। त इहे सभु मुरतब लफ़्ज़ आहिनि। छा आहिनि? मुरतब लफ़्ज़। उन खां पोइ आहे मुरकब लफ़्ज़। मुरकब लफ़्ज़ उहो लफ़्ज़ आहे जंहिंमें ॿ या ॿिनि खां वधीक ख़ुदि मुख़्तियार सूरतूं यानी मुफ़रिद लफ़्ज़ गॾियल हुजनि। माना हिन में जेके आहिनि ॿ या ॿिनि खां वधीक लफ़्ज़ गॾियल हूंदा। हिन में जेके आहिनि लफ़्ज़ जूं सूरतूं गॾियल हूंदियूं, हिन में वरी ॿ या ॿिनि खां वधीक लफ़्ज़ मुफ़रिद लफ़्ज़ गॾियल हूंदा। मुफ़रिद लफ़्ज़ उनखे चइबो आहे जेको हिकिड़ो अलॻि सां लफ़्ज़ हुजे, अकेलो लफ़्ज़ हुजे, उनखे मुफ़रिद लफ़्ज़ चवंदा आहियूं। मुरकब लफ़्ज़ वरी उनमें मुफ़रिद लफ़्ज़ गॾियल हुजनि, ॿ या ॿिनि खां वधीक मुफ़रिद लफ़्ज़ गॾियल हुजनि ऐं उहे ख़ुदि मुख़्तियार सूरत हुजनि।
मिसाल तौर घर धणी। हाँ इनमें ॾिसो ॿ लफ़्ज़ गॾियल आहिनि, हिकिड़ो घर ॿियो धणी। उन खां पोइ आहे आग गाॾी, आग गाॾी ॿ लफ़्ज़। उन खां पोइ आहे चङो भलो, चङो भलो वग़ैरह। इहे आहिनि मुरकब लफ़्ज़। अच्छा इन सां गॾु कुझु कॾहिं कॾहिं वरी ॿिटनि लफ़्ज़नि जो बि सवाल ईंदो आहे। ॿिटा लफ़्ज़ छा खे चइबो? ॿिटा लफ़्ज़ उहे आहिनि मिसाल ॾटो मुठो, मुठो ॾटो, ॾटो मुठो, भाड़ो भत्तो, झोर जक, उथ वे, लह चल, लह चढ़, पाणी ॿाणी, मानी वाणी। ठीकु आहे। अहिड़ा लफ़्ज़ माना जिनजी जेको आहे हिकिड़े लफ़्ज़ सां ॿियो लफ़्ज़ गॾियल हुजे पर उन ॿिए लफ़्ज़ जी माना न निकिरे। हिन में ॾिसो मुरकब लफ़्ज़ में ॿिन्ही लफ़्ज़नि जी माना निकिरे थी। घर जी बि माना आहे, धणी जी बि माना आहे। धणी माना मालिक, घर माना घर। आग गाॾी, गाॾी जी माना आहे, आग जी बि माना आहे। चङो भलो, पर हिन में जेके आहिनि ॿिटनि लफ़्ज़नि में जेको आहे हिकिड़े लफ़्ज़ जी माना निकिरे थी, जेको शुरू वारो हुजे ॿिए लफ़्ज़ जी माना न निकिरे। ठीकु आहे न। भाड़ो भुतो, हाँ हिन में ॾिसो भाड़ो जी माना निकिरे थी, भुतो जी माना का कोन्हे। झो जक, लह चढ़, पाणी वाणी, त इन्हनि खे चइबो आहे ॿिटा लफ़्ज़, मुरकब लफ़्ज़। हाणे अचूं था पंहिंजे सवाल जे तरफ़। सवाल आहे घर धणी चङो भलो घटि वधि। हाँ हिन में ॾिसो ॿ या ॿिनि खां वधीक लफ़्ज़ आहिनि, त हिन खे असां जेको चवंदासीं उहो चवंदासीं मुरकब लफ़्ज़। असांजो जेको सही जवाबु आहे उहो आहे मुरकब लफ़्ज़। छो जो मुफ़रिद लफ़्ज़ माना हिकिड़ो लफ़्ज़, मुरतब लफ़्ज़ जी बि असां डेफिनेशन पढ़ी। उन खां पोइ आहे ग्रामर मूजिबि फेल जा प्रयोग केतिरा आहिनि। प्रयोग जे बारे में मुंहिंजी जेको आहे वीडियो ठहियलु आहे यूट्यूब ते। जेकॾहिं तव्हां ॾिठी आहे त वेल एंड गुड, जेकॾहिं न ॾिठी आहे त उहा तव्हां सर्च करे ॾिसी सघो था त प्रयोग घणे क़िस्म जा थींदा आहिनि। प्रयोग घणो करे 3 क़िस्मनि जा थींदा आहिनि। कहिड़ा कहिड़ा? प्रयोग, कर्मणी, ठीकु आहे, ॿियो प्रयोग कर्तरी, टियों प्रयोग भावी। ठीकु आहे न। प्रयोग 3 क़िस्म जा हूंदा आहिनि, प्रयोग कर्मणी, प्रयोग कर्तरी, प्रयोग भावी। उन खां पोइ अॻिते हलूं था। नंबर 13 क्वेश्चन आहे इल्मु सिर्फ़ु छाखे थो चइजे? ऑप्शन आहिनि ए आवाज़नि जी जोड़जक, बी लफ़्ज़नि जी जोड़जक, सी जुमिलनि जी जोड़जक, डी ॿोली जी जोड़जक। हिन जो सही जवाबु आहे लफ़्ज़नि जी जोड़जक। उन खां पोइ आहे क्वेश्चन नंबर 14 इल्मु नहू छाखे थो चइजे? ऑप्शन आहिनि ए आवाज़नि जो इल्मु, बी लफ़्ज़नि जो इल्मु, सी अंगनि जो इल्मु, डी जुमिलनि जो इल्मु। त हिन जो सही जवाबु आहे डी जुमिलनि जो इल्मु। उन खां पोइ सवाल नंबर 15 आहे ॿियनि ॿोलियुनि मां लफ़्ज़ वठी पंहिंजे लफ़्ज़ ज़ख़ीरे में इज़ाफ़ो कंदड़ ऐं पंहिंजा लफ़्ज़ ॿियनि ॿोली खे ॾींदड़ ॿोली खे अदबी इस्तिलाह में छा चइबो आहे? अच्छा हिन जो जवाबु मूंखे को बि मिलियो कोन्हे। जेकॾहिं तव्हांखे ईंदो हुजे त तव्हां मूंसां शेयर कजो, कमेंट्स में ॾिजो। पर मुंहिंजे हिसाब में हिन जो जेको सही जवाबु हुजणु खपे उहो पी हुजणु खपे, अदबी ॿोली। पर इहो डाउट में आहे। ठीकु आहे न। त जेकॾहिं तव्हांखे ईंदो हुजे त कमेंट्स में ज़रूरु राय ॾिजो, मूंखे हिन जो कंफर्म जवाबु ख़बर न आहे। अॻिते हलूं था हाणे। अच्छा उन खां पोइ सुवालु आहे इस्म खे वाहिद या जम, मुज़कर या मोनस में बदिलाइण सां जेका लफ़्ज़ी तब्दीली अचे थी उनखे छा चइबो आहे? इस्म या ज़मीर खे वाहिद या जम या मुज़कर या मोनस में बदिलाइण सां जेका तब्दीली ईंदी आहे उनखे असां इस्म जो फेरो चवंदा आहियूं। सही जवाबु आहे इस्म जो फेरो। उन खां पोइ आहे हेठि ॾिनल निशानियुनि मां अधु दम जी निशानी ॻोल्हियो। दोस्तो निशानियुनि ते मुंहिंजी वीडियो ठहियलु आहे यूट्यूब ते, जेकॾहिं तव्हां ॾिठी आहे त वेल एंड गुड, जेकॾहिं न ॾिठी आहे त तव्हां उहा सर्च करे सघो था। हिन में अधु दम जी जेका निशानी आहे उहा हीअ आहे, ऐं उन खां पोइ हीअ जेका निशानी आहे इन खे चइबो आहे पूरो दम। सॉरी अच्छा हीअ जेका निशानी आहे हिन खे असां चवंदासीं दम। हीअ जेका निशानी आहे हिन खे चवंदासीं पूरो दम, ऐं हिन खे जेको चइबो उहो चइबो थोरो दम। ठीकु आहे न।
उन खां पोइ अॻिते हलूं था। अॼु तव्हांजी ऑफिस मां कहिड़ो शख़्स मोकल ते वियल आहे ऐं छो? हिन जुमिले मां ज़मीर इस्तफ़ाम चूंडिजो। अच्छा, ज़मीर इस्तफ़ाम छाखे चइबो आहे? ज़मीर इस्तफ़ाम उहो ज़मीर आहे जेको सवाल पुछण जे कमु अचे। छा? सवाल पुछण जे कमु अचे। हाणे हिन में तव्हां ॾिसो सवाल पुछण जे कमु कहिड़ो लफ़्ज़ु आयो आहे। सवाल पुछण जे कमु जेको लफ़्ज़ु आयो आहे उहो आयो आहे छो। त हिन जो जेको सही जवाबु थींदो उहो थींदो ऑप्शन बी, छो। ठीकु आहे, क्लियर। हीअ हुई असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजा। ऐं ओके, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर, थैंक यू।